अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड में हाणे दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे रहज़न ऐं जेको आहे मुराद वारनि जे विच में ठाह कयो वेंदो। मंसूर खान इहो ठाह मुकमिल बणाईंदो। जी हाँ, साम्हूं तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे ठाह जूं तस्वीरूं आहिनि जंहिंमें भाकुर पाए रहिया आहिनि रहज़न ककर, होॾो मुराद सोडल वारा, अली खान वारा, ऐं इन्हनि खे जेको आहे मंसूर खान पंहिंजे उताक ते भाकुर पाराए रहियो आहे। इहे सीन दोस्तों हाणे जेका हिन हफ़्ते एपिसोड ईंदा इन्हनि में इहे सीन शूट कया विया। इन हफ़्ते वारा ही जेको आहे न सीन आहिनि जेके हिन हफ़्ते 5 एपिसोड ईंदा उन्हनि में ही सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। ॿई धुरियूं खीर खंड थी वेंदियूं आहिनि ऐं मंसूर खान ॿिन्हिनि खे ठाह कराईंदो आहे, भाकुर पाराईंदो आहे। उन खां पोइ जेको आहे न ही हितां हलिया वेंदा आहिनि ऐं ठही वेंदा आहिनि ऐं बाद में वरी शैतानियूं कंदो आहे मीर शाहनवाज़ खान यानी मीर जाफ़र, ऐं उहो वरी अञा इन्हनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदो आहे। फ़िलहालु ही धुरियूं ठही खीर खंड थी वेंदियूं आहिनि। इहे सीन यको दोस्त कमेंट करे रहिया कॾहिं ईंदा। हिन हफ़्ते जेका एपिसोड ईंदा दोस्तों हुननि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। माशाअल्लाह बहितरीनु जेको आहे इहे सीन हूंदा। तव्हां बि इंतज़ार में हूंदव त इहे सीन ॾिसण वटा मिलनि, असांखे ॾिसूं त छा थींदो हिते छा न थींदो। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जे वीडियो सुठो लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।